वो आहे सलोटम जी जी हाँ ही आहे 16 विलम पत 16 मात्रा थोरो ॾुखियो आहे जी जी हाँ पर असीं काको भाइटियो कुझु न कुझु पाण में वरी बि असीं गोड़ा आहियूं ही जवान पुरुषनि 16 मात्रा पोइ उनजी दुर्त 8 मात्रा इहो वॼाईंदासीं। तंहिंखां पोयां बि त महफ़िल हलंदड़ में जेको असीं पहिरियों कुझु उहो अव्हांखे ॿुधाईंदासीं भई हाणे फलाणी शइ था वॼायूं हाणे था वॼायूं उहो अव्हांखे जी जी हाँ ज़रूरु ॿुधाइबो पहिरीं 16 मात्रा 3 ताल। ठीक है। अगर दोस्तों ये उस्ताद का हैकर क्लासिकल आइटम है थोड़ो ॿुधूं था 16 मात्रा में इहो 5-10 मिंट जो थींदो। उस्ताद ढोलक वारो आहे इन जो थोरो हथ ॾिसंदासीं ऐं ही उस्ताद ॻाइण त बाथिया आहे पर ही जेको बाजो आहे या ढोलक आहे या बैंजो आहे या अकॉर्डिंग आहे या कीबोर्ड आहे जेको आहे इन्हनि में जेको सिखिया आहे इन्हनि में जेको कारीगिरी आहे जी जी हाँ उहो सम्झी त माण्हू हर को कोन सघंदो असीं पाण कोन था सम्झूं पर आहे इन में जेको सिखिया जी जी हाँ बिल्कुलु बिल्कुलु वारो बहितरीनु आहे कोशिशि कंदासीं असीं जी जी हाँ उन जी मयार में असांखे आहे न न माशाल्लाह माशाल्लाह माण्हू
वाह 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 साधवा वाह 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 वाह